अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम द न्यूज़ रिव्यू संगत मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, जून जी पहिरीं तारीख़ आहे ऐं जून जे महीने में मुल्क जे अंदरि बजट पेश थींदो आहे ऐं अॼु उन हवाले सां सदर पाकिस्तान जेको आहे क़ौमी असैम्बली जो इजलास पिणु सॾाए छॾियो आहे ऐं चयो पियो वञे त 10 जून ते मुल्की बजट जेको आहे उहो पेश कयो वेंदो। ज़ाहिर जॾहिं बजट जी ॻाल्हि अचे थी पई त मुल्क जी इक़्तिसादियात सां लाॻापियल जेके बुनियादी शोबा थियनि था उनमें ज़राअत, सनअत ऐं सर्विस सेक्टर 3 बुनियादी शोबा थियनि था पिया। उन्हनि जी सूरत हाल ऐं उन्हनि जे एक्सपेक्टेशन्स, उन्हनि शोबनि सां लाॻापियल जेके स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि जूं एक्सपेक्टेशन्स छा थियूं हुजनि बजट सां लाॻापियल ऐं कहिड़नि इशूज़ खे उहो फेस करे रहिया हुजनि। उनमें सभ खां इम्पॉर्टेंट जेको आहे ज़राअत आहे। ज़राअत छाकाणि त पाकिस्तान बुनियादी तरह ते हिकिड़ो ज़रई मुल्क आहे जंहिंमें तमामु वॾो जेको आहे जेको आबादी जो अंग आहे उनजो लाइवलीहुड यानी ज़िंदगी गुज़ारण जो जेको आहे ज़रियो जेको आहे उहो ज़राअत ते आहे। उन सां गॾो गॾु ज़राअत इन जे करे बि अहम आहे त पाकिस्तान सां लाॻापियल जेके सनअतूं आहिनि, उहा शुगर जी इंडस्ट्री हुजे, कॉटन जी इंडस्ट्री हुजे, उन्हनि खे बि जेको रॉ मटीरियल या उनखे जेको बुनियादी जेको शयूं खपनि थियूं उहे असांखे ज़राअत मां ई मिलनि थियूं। या ख़ुदि जेका लेदर जी इंडस्ट्री आहे पाकिस्तान जे अंदरि उन खे बि जेको रॉ मटीरियल खपे थो उहो लाइव स्टॉक जेका ज़राअत जो बि हिकिड़ो शोबो सम्झो वञे थो उतां अचे थो वञे। त पाकिस्तान जूं बुनियादी जेके सनअतूं आहिनि उन्हनि खे बि पंहिंजो जेको रॉ मटीरियल खपे थो उहो ज़राअत खां अचे थो। उनखां बि वॾी ॻाल्हि इहा आहे त दुनिया जे अंदरि हिकिड़ो काफ़ी ॾहाकनि खां वठी हिकिड़ो बहस आहे, उहा आहे फूड सिक्योरिटी ऐं फूड इनसिक्योरिटी जो। त खाद खुराक जे हवाले सां केतिरा ई इलाइक़ा जेके आहिनि उहे परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, जिते उहे इलाइक़ा फूड इनसिक्योर थी विया आहिनि, फूड जे हवाले सां अदम तहफ़ुज़ जो शिकार थी विया आहिनि, खाद खुराक जे हवाले सां अदम तहफ़ुज़ जो शिकार थी विया आहिनि। ऐं वॾी बदकिस्मती जी ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान बि उन्हनि मुल्कनि मां हिकु आहे जिते खाद खुराक जे अदम तहफ़ुज़ वारो जेकी सूरत हाल आहे उहा वधंदी पई वञे। ताज़ो गुज़िरियल महीने में जेका ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड सिक्योरिटी जे हवाले सां जेका जारी कई वई उन में बि पाकिस्तान जे 3 सूबनि यानी ख़ैबर पख्तूनख्वा, सिंध ऐं बलोचिस्तान खे फूड इनसिक्योरिटी जे हवाले सां तमामु सेंसिटिव करार ॾिनो हुयो। बहरहाल अॼोके हिन प्रोग्राम में असां ज़राअत जी मजमूई सूरत हाल ऐं हिन वक़्तु सिंध जी ख़ासि तरह ज़राअत खे जेके मसइला दरपेश आहिनि उहे ऐं उन सां गॾोगॾु जेका असांजी आबादगार बिरादरी आहे, स्टेक होल्डर इन एग्रीकल्चर जा, उहे हिन बजट मां छा एक्सपेक्ट कनि था हुकूमत खां, कहिड़ियुनि पॉलिसीज़ खे उहे चाहिनि था त हुकूमत एडॉप्ट करे त मुल्क में अंदरि ज़राअत तरक़ी वठे ऐं फूड इनसिक्योरिटी मां मुल्क खे कढी सघिजे। उन हवाले सां गुफ़्तगू करण लाइ असां सिंध आबादगार बोर्ड जे अॻुवाण साईं महमूद नवाज़ शाह साहब खां राब्तो कयो आहे, अचो त हुन सां गुफ़्तगू कयो। शाह साहब सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। शाह साहब माफ़ कजो, थोरो असां तवील तव्हांखे इंतज़ारु करायो, पर ज़ाहिर आहे शोबो अहिड़ो आहे उन जे हवाले सां थोरो नाज़रीन खे अपडेट ॾिनी से पए। ज़राअत सिंध जी मजमूई तौर ते ऐं जनरली पाकिस्तान जी, छाकाणि त तव्हां पूरे पाकिस्तान में ज़राअत जे हवाले सां मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ जे अंदरि मुख़्तलिफ़ इदारनि जे अंदरि लेक्चर कंदा रहियो था, असुल मसइला छा आहिनि असांजी ज़राअत सां? साईं तव्हांजी वॾी महिरबानी। ॾिसो, जेको तव्हां इंट्रोडक्शन ॾिनो उन जो बेसिक जीअं तव्हां चइजे त मतन वञी उन जो इहो बीठो त पाकिस्तान जी जेका मईशत आहे उन जो ज़राअत जे मथां वॾो सहकार आहे। इहो तव्हां बिल्कुलु दुरुस्त तरीक़े सां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾी। हिकिड़ी ॻाल्हि त थी इहा। ॿिए नंबर ते असांजी ज़राअत में जेतिरो पोटेंशियल आहे उहो असां पंहिंजे पोटेंशियल जेतिरो खणणु खपे असांखे उन खे असां उन मां फ़ाइदो न पिया वठी सघूं। ऐं इहो ॻाल्हि अॼु जी कान्हे। तव्हां ॾिसो त जेके मुतवातिर सरकारूं आयूं आहिनि उन्हनि एग्रीकल्चर जा अलॻि क़िस्म जा प्रोग्राम शुरू कया। पोइ हुकूमत एग्रीकल्चर एमरजेंसी प्रोग्राम शुरू कयो, अगरि तव्हांखे यादि हुजे। ऐं उन खां पोइ सूरत हाल जेका आहे सा वधीक ख़राबु थी आहे। ऐं तव्हांखे 2-3 ॻाल्हियूं ॿुधायां उन में। सभिनी खां पहिरीं कोविड जेको आहे उन आयो, उन 6-8 महीना ज़राअत ऐं उन सां लाॻापियल माण्हुनि जी जेल जेका आहे सा चिॿी करे छॾी। हाणे जेको क्लाइमेट चेंज जो सिनेरियो, मौसमी तब्दीलियात जो आहे, उहो हाणे को अंग्रेज़ी जो को फैशनेबल अखर न रहियो आहे।
पर इहो अॼु डे टू डे जेको असांजो आबादगार आहे उनखे डे टू डे फेस थो करे। घणेई मिसाल ॾेई सघजनि था। ऐं तव्हांखे रीसेंट मिसाल कणिक जो थो ॾेई छॾियां त हिन वक़्तु तव्हां कंहिं बि कणिक जे आबादगार खां ॻाल्हाए ॾिसो त कणिक जेका आहे उनजो दाणो मरियल आहे। कणिक जेका आहे सा 20 खां 25% घटि लथी आहे। उहो रुॻो असां वटि कोन थियो आहे सिंध ऐं पंजाब ऐं पाकिस्तान में, पर उन जूं ख़बरूं अॼु हिंदुस्तान मां बि अचनि पयूं। असां जॾहिं इहा ॻाल्हि पोयनि 3 सालनि खां कई ऐं 2-3 महीना पहिरीं बि कई त सरकार असांखे चयो त भई को मसइलो ई कोन्हे कणिक सां, असीं चुप करे वेही रहियासीं। हाणे तव्हांजो सुवाल त असांजी ज़राअत जो हेॾो इम्पोर्टेंस ऐं जी अटेंशन घटि थी मिले त पोइ नतीजा तव्हांखे अहिड़े क़िस्म जा मिलंदा जिन जी शहरनि जी मईशत ऐं कंज़्यूमर ते डायरेक्ट असरु पवंदो। ऐं तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु अटो आबादगार त पंहिंजी कणिक 55 रुपए किलो में विकिणी छॾी, ख़तमु थी वई। हाणे अटो अॼु अञा असां वटि 27 मिलियन टन कणिक पई आहे त अटो जेको आहे सो 80, 90 ऐं 100 रुपए ते पहुची वियो आहे। ऐं अॻियां त 6 खां 8 महीननि में सिचुएशन अञा बि जेका आहे सा ख़राबु थियण वारी आहे। हाणे इहो रुॻो ज़राअत पेशा माण्हुनि सां इन जो फ़ाइदो कोन थींदो। पूरे पाकिस्तान जी मईशत जेको $10 अरब इन वक़्तु रुॻो ख़र्च पई करे इम्पोर्ट ते, उन मां अधो अधु पैसा बचाए सघे थी। उहे ज़रूरतूं, उहे प्रोडक्शन जा फैक्टर्स, उहो रिसर्च ऐं डेवलपमेंट थुले लेखे इन्हनि 2-3 शयुनि ते वफ़ाक़ हुजे या सूबो हुजे, अगरि न गौर फ़िक्र कंदा त असांजी ज़राअत जी जेका सूरत हाल ऐं कंडीशन आहे पोइ हिते पंहिंजी जेको असांजो आबादगार आहे उहो त हिरियो पियो आहे ईअं हेठि मथे हलण ते, पर जॾहिं उन जा असरात शहरी मईशत ते पवंदा त उहे निहायत ई गंभीर हूंदा ऐं तमामु ख़राबु क़िस्म जा। ऐं फूड सिक्योरिटी जी तरफ़ तव्हां ऑलरेडी निशानदेही करे चुका आहियो। उन में हालात जॾहिं त असां वटि कणिक सरप्लस हुई तॾहिं ई असीं फूड इनसिक्योर हुआसीं। हाणे जे कणिक में असीं डेफिसिट में वञूं हलिया त पोइ तव्हां मूंखे ॿुधायो त कहिड़ी सूरत हाल बीहंदी। अच्छा शाह साहब, असां तेज़ी सां जेको फूड रिलेटेड आइटम्स आहिनि उन में पंहिंजो डिफिशंसी में विया आहियूं। हिकिड़ो दौरु हुओ जॾहिं असां वटि इहो चयो वेंदो हो त असांजी कणिक जेका आहे उहा एक्सपोर्ट थिए थी, बल्कि स्मगल थिए थी अफ़गानिस्तान ॾांहुं। इहो असां ॿुधंदा हुआसीं ख़बरूं। ऐं उन वक़्तु मतिलबु आहे एतिरी कणिक हूंदी हुई जो असांजी ज़रूरतूं बि पूरियूं थींदियूं ऐं ॿाहिरि बि मोकिलींदा हुआसीं। हाणे असां खंड बि ॿाहिरां घुरायूं था पिया, असांखे जेको आहे टमाटो ॿाहिरां घुरायूं था पिया, कंहिं वक़्तु असांखे बसरु ॿाहिरां घुराइणो थो पइजी वञे। ऐं कणिक जे हवाले सां जेका सूरत हाल तव्हां ॿुधायो था पिया, छो इन जो सबबु छा आहे? पॉपुलेशन जी जेका आहे वाध आहे या असांजी ज़राअत सां जेका आहे का को उन जे मथां जेको ड्यू केयर जेको तव्हां लफ़्ज़ चयो त उन ते उहो असां न ॾिनो आहे? ॾिसो, आउं तव्हांखे तव्हां ॾाढो सुठो सुवालु पुछियो आहे। ऐं तव्हांखे जल्दी में जवाबु ॾियण जी कोशिशि थो करियां 2-3 शयुनि सां। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि इन में इहा आहे जेके असीं पॉलिसी था चऊं या दूर रस जेका प्लैनिंग हुजणु खपे उहा मिसिंग आहे। कीअं आउं तव्हांखे ॿुधायां, अॼु टमाटो असांजो लहणु शुरू थिए त ईरान मां इम्पोर्ट बि थींदो पियो। छो? अगरि टमाटो थी वियो 80 रुपया किलो। असांजो सुवालु इहो आहे त जे 30-40 रुपया किलो 12-15 साल पहिरीं टमाटो विकामबो हो, अॼु कीअं मुमकिन आहे हिन मुल्क में त साॻी क़ीमत में टमाटो अवेलेबल थिए, जॾहिं त तव्हां क़ीमतूं जेके शयूं विझजनि थियूं जंहिंसां उहा शइ पैदा थी थिए उन में होश रुबा इज़ाफ़ो थी चुको आहे। उन जी ॻाल्हि कोन था करियूं, पर उनजो तव्हांखे बि ख़बर आहे, तव्हांजे नाज़रीन खे बि इन शइ जी ख़बर आहे त कहिड़े क़िस्म जो इज़ाफ़ो थियो आहे। खाद, ॿिज, दवाऊं, पेस्टिसाइड वग़ैरह उन्हनि जी ॻाल्हि सभु बाय फोर्स तव्हां कंहिं शइ खे चाहियो था त सस्ती विकामजे। तव्हां पोयनि 2 सालनि में ॾिसो, तव्हांजो टमाटो सिंध जो हुजे पंजाब जो हुजे लहे अदा मथां ठका थी वञे, ईरान मां अचे पियो, एक्सपोर्ट ते पइण लॻो पियो। बसर ते साॻी ॻाल्हि थी। उन सां छा थो थिए? उन सां ग्रोवर डिस्करेज थिए थो। आईंदा पोइ जेको दिलि ऐं लगन सां उहो प्रोडक्शन करणु खपे हू नथो करे सघे। उहे इनपुट्स नथो विझी सघे जेके उनखे विझणा खपनि। हुकूमत जी रिसर्च ऐं डेवलपमेंट त आहे ई कान्हे, जो का इंस्टीट्यूशनल सपोर्ट हुजे उहा त पंहिंजी जाइ ते कोन्हे, पर जेका जाखोड़ करे थो पाण पंहिंजो हिकिड़ो असांजो हारी आहे फील्ड में, उनखे उहा जॾहिं इंकरेजमेंट नथी मिले अहिड़े क़िस्म, हिकु त पॉलिसी जो मसइलो। ॿिए नंबर ते तव्हां ॾिसो त
इहा अंडरस्टैंडिंग कान्हे त जे तव्हां जे इम्पोर्टेंट ॻाल्हि जी तरफ़ निशानदेही कई असांजो मुल्क हिन वक़्तु सभिनी खां वधंदड़ मुल्क आहे असांजी आबादी रीजन हुजे मुल्क दुनिया हुजे हिन में सभिनी खां वधंदड़ आबादी आहे तव्हां ॾिसो 2 साल पहिरीं तव्हां वटि 26 मिलियन टन था सरकारी फिगर थो ॿुधायां तव्हां वटि सरप्लस कणिक हुई अॼु तव्हां चओ था तव्हां वटि 27 मिलियन टन आहे तॾहिं बि चओ था 3 मिलियन टन तव्हां इम्पोर्ट कंदो माना इन ॻाल्हि जो तव्हांजी आबादी वधी आहे तव्हां हुन लाइ कहिड़ी प्लैनिंग कई आहे तव्हां त वेतर माण्हुनि जा जेके आहिनि से पेर छिकिया आहिनि ऐं तव्हांजी प्रोडक्शन जेका आहे सा रिड्यूस थी वई हली आहे ऐं इहे जेके शयूं आहिनि ॿिज प्रोडक्शन जा फैक्टर्स 3 नंबर ते जेका शइ निकिरे पई आउटपुट आहे उहा वायबल ऐं वारे में न हूंदी कंहिं जे त मूंखे ॿुधायो इहो कीअं थो मुमकिन थी सघे छॾे ॾियो ज़मींदार ऐं तव्हांजो हारी छा थो चए उन ॻाल्हियुनि खे छॾे ॾियो पर पंहिंजे मुल्क जी मईशत जे हिसाब सां तव्हां अगरि सोचियो त इहो कहिड़े ॾिसो हिकिड़े पासे तव्हां सीने ते हथु रखी इश्तिहार ॾियो था त तव्हां 1200 अरब रुपया बिज़नेस खे ॾेई छॾिया आउं त कोन पियो चवां इहे हुकूमतनि इश्तिहार ॾिना चयूं बाबा असां अहिड़ो ज़बरदस्त कमु करे छॾियो उन में कुझु चाराना ज़रात में उछलाया विया अगरि आहिनि त महिरबानी करे तव्हां मूंखे दुरुस्त करे ॿुधायो त इन खे इन्वेस्टमेंट कई वई अहिड़े क़िस्म जी सूरत हाल जे रहंदी ऐं सिर्फ़ु ॻाल्हियूं कबियूं त असांजो ज़रात सां जेको आहे सो दिलि आहे हीअं आहे फलाणा आहे इहो हिकिड़ो अंग्रेजीअ में चवंदा आहिनि इहो रेटोरिक आहे इन जा के असरात तव्हांखे सरज़मीन ते न ॾिसण में ईंदा ईंदड़ वक़्तु तमामु ॾुखियो पियो अचे हिन वक़्तु इहो तव्हांखे छा ॿुधायां त पाणी जी सूरत हाल जे करे शाह साहब वरी उन जेको तव्हां बुनियादी ॻाल्हि कई बुनियादी जेका तव्हां ॻाल्हि कई उहा बुनियादी ॻाल्हि ते ई मां चाहींदुमि थोरो असांखे अॼोके हिन नशिस्त में थोरो एक्सप्लेन करे थोरो असांखे ॿुधायो त शायदि उहो असांजो नाज़रीन बि ॿुधे शायदि पॉलिसी मेकर्स ताईं बि उहा ॻाल्हि पहुचे ज़रात जो जेको पोटेंशियल आहे असां उन खे प्रॉपरली उन मां आउटपुट कोन पिया वठूं इहो हुयो तव्हांजो जुमिलो असांजो छा पोटेंशियल आहे ऐं असां उन में छा लेकिंग आहे ऐं छा कयूं त उन मां असां मैक्सिमम पोटेंशियल हासिलु करे सघूं था उहे 2-3 नुक़्ता कहिड़ा हुजनि जेके तव्हांजे ख़्याल में असांखे हुकूमतुनि खे फोकस करणु घुरिजनि आउं तव्हांखे पिन क्रॉप्स जो मिसाल थो ॾियां सभिनी खां पहिरीं ॻाल्हि तव्हां अची वञो हलिया कणिक ते जेको लार्जेस्ट ग्रोन क्रॉप आहे ऐं कंज़्यूम्ड क्रॉप आहे पंहिंजे मुल्क में फूड सिक्योरिटी जे लाइ अहम आहे उहा तव्हांजी नेशनल यील्ड 27-28 मण आहे वेरस तव्हां कंहिं बि सॼो हिंदुस्तान खे चाइना जी ॻाल्हि ई कोन था करियूं तव्हां पंहिंजे मुल्क में माण्हुनि खां पुछो त माण्हुनि जी 40-45 मण कणिक लहंदी आहे त इहो जेको गैप आहे 27-28 खां वठी 40-45 जो चाइना जो 60-65 अमेरिका जो 80-85-90 इहो एग्ज़ैक्ट पोटेंशियल आहे असांजी कणिक में दुनिया में माण्हू जायूं पिया ॻोल्हीनि जंहिंमें इनपुट रिसोर्सिस सां छा मुराद आहे मेन ज़मीन पाणी उन साॻे सां ताईं पंहिंजी आबादी ॾेढुणी करे सघो तव्हां ॿीणी करे सघो इन क़िस्म जी पोटेंशियल जी असीं ॻाल्हि पिया करियूं जेके असांजा 4 मेजर क्रॉप्स आहिनि उन में तव्हांजी कणिक हुजे फुटी हुजे खंडु हुजे ऐं पंहिंजो सारियुनि जो फ़सुलु हुजे इन्हनि चइनी फ़सुलुनि में ऐं पंजाब में वरी कॉर्न आहे पर पाण वटि उहो कोन थो थिए इन्हनि फ़सुलुनि खे तव्हां ॾिसंदव कंहिंमें घटि कंहिंमें वधीक एतिरो आहे जो असां ॾेढुणी पैदाइश अगरि खणूं त शॉर्ट ऐं मीडियम टर्म में किन बहितर कोशिश ऐं काविशनि सां खणी सघूं था आख़िरी तव्हांखे मिसाल आउं सो खीर जी ॾियां लाइफ स्टॉक तव्हांजो 50% एग्रीकल्चर जो आहे पुअरेस्ट ऑफ पुअर खे सपोर्ट करे थो पंहिंजे जानवर जी यील्ड आहे 8 खां 9 लीटर दुनिया जी इंटरनेशनल यील्ड आहे पर डे 40-44 लीटर्स माण्हू जेके पैसा ख़र्च करे वॾियूं वॾियूं कंपनियूं $5,000 जूं जानवर ॿाहिरां खणियो पियूं अचनि उन्हनि जूं पाकिस्तान में यील्ड्स 25-30 लीटर डिफरेंट जाइंट डिफरेंट यील्ड्स आहिनि असांजो जेको जानवर आहे उनजी 8 खां 9 लीटर जेका आहे सा यील्ड कान थी आहे मुश्किलात आहिनि ईअं न आहे त इहा वॾी आसान शइ आहे सुभाणे को उथी को लठ फेराईंदो त इहो आसान कमु थींदो पर इन जी तरफ़ केरु सोचे पियो सवाल नंबर पहिरियों इहो आहे उन लाइ रिसोर्सिस एलोकेट थियनि पिया या कोन पिया थियनि सवाल नंबर ॿियो इहो आहे इहे जे 2 शयूं न थींदियूं टे त तव्हांखे इन में का बि जिदत ॾिसण में न ईंदी अच्छा जेको आम तौर ते हर दफ़े इहो सुवाल तव्हां सां मां डिस्कस कंदो आहियां ऐं हर दफ़े इहो डिबेट थींदो आहे असेंबलियुनि जे अंदरि
ज़रात जेको आहे मईशत में हेतिरो इनपुट आहे हुनजो, पर जेको आहे टैक्सिस में हुनजो एतिरो इनपुट न आहे। रिसेंटली कल्ह जेको आहे हिकिड़ो लाहौर में इजलास थियो आहे मुल्क जे तरक़ी पसंदि धुरियुनि जो जेको आहे उन्हनि इजलास थियो आहे, जंहिंमें डॉक्टर कैसर बंगाली, डॉक्टर फ़हद अली, डॉक्टर अमार अली जान, फारूक तारिक वग़ैरह जेको आहे उहो उन्हनि पंहिंजो हुते ॻाल्हि ॿोल कई आहे। ऐं हुननि जो चवणु इहो आहे त पाकिस्तान जी अशराफिया में उहे कॉर्पोरेट सेक्टर खे, रियल इस्टेट खे, जागीरदार खे ऐं फ़ौज खे शामिल करे चवनि था त 17.4 बिलियन डॉलर जेको आहे उन मरातूं वठे थो पियो। ऐं उन जे मुताबिक़ रिपोर्ट जेका उन्हनि कोट कई आहे त जागीरदार तबिके खे 370 बिलियन जेको आहे रुपया उहो सालाना जेका मरातूं मिलनि थियूं सब्सिडीज़ जे नाले में, जंहिं बि नाले में। तव्हांजे ख़्याल में टैक्सिस एग्रीकल्चर मां जेके मिलनि थियूं ऐं एग्रीकल्चर लाॻापियल जेके सब्सिडीज़ आहिनि उहे जेके आहिनि, उन जो सुवाल जॾहिं बि अचे थो त असां जो जागीरदार तबिको चए थो त न असांखे सब्सिडीज़ अञा सहूलियतूं वधीक मिलनि, बल्कि असांखां वरितो न वञे। इहो इशू आहे छा? इहो तव्हांजो ॾाढो सुठो सुवालु आहे। इन ते जेतिरी बहस कजे, डिस्कोर्स कजे, उहा घटि आहे। सभिनी खां पहिरीं मां तव्हांखां हर साल पुछंदो ज़रूरु आहियां। न ऐं ज़रूरी बि आहे, ऐं उन ॻाल्हि खे ओपनली ऐं ट्रांसपेरेंटली करणु बि खपे। मुंहिंजो सभिनी खां पहिरीं सवाल इन मसइले में, ऐं इहो सवालु पुछंदसि जेके बि असांजा ॾाहा असांखां वधीक पढ़ियल लिखियल माण्हू, तजुर्बेकार माण्हू आहिनि, ऐं तव्हांखे जॾहिं टाइम मिले उनखां सवालु पुछिजो। सिर्फ़ु टैक्सेशन जे मामले में सभिनी खां वधीक रेगुलेशन जेका आहे सो रेगुलेटरी रजीम लागू थियल हिन वक़्तु कहिड़े सेक्टर ते आहे, इहो सवालु ज़रूरु पुछिजो उन्हनि खां। ऐं मुंहिंजो अगरि तव्हां जवाबु वठी छॾियो इन मसइले में, असां चऊं था त एग्रीकल्चर हिन वक़्तु हाईली रेगुलेटेड आहे एज़ लॉन्ग एज़ टैक्सेशन इज़ कंसर्न्ड। हिन वक़्तु कंहिं क़िस्म जी टैक्स जी एग्ज़ेम्पशन एग्रीकल्चर खे कोन्हे। हालांकि जेके एक्सपोर्टेबल शयूं थियनि थियूं उन जी एग्ज़ेम्पशन टेक्सटाइल इंडस्ट्री वारो वठे थो, राइस जो एक्सपोर्टर वठे थो, सस्तो एग्रीकल्चरल क्रेडिट खणे थो, पर जेको पोयां चूड़ा खाई 12 महीना 8 महीना चूड़ा खाई जेका शइ प्रोड्यूस करे थो उनखे उहा एग्ज़ेम्पशन कंहिं क़िस्म जो को एडवांटेज एज एन एक्सपोर्ट इंडस्ट्री रिकग्नाइज़ नथो कयो वञे। टैक्स जे मामले में एग्रीकल्चर वाहिद सेक्टर आहे जंहिंखे सूबाई सरकार रेगुलेट करे थी ऐं वफ़ाक़ी सरकार बि रेगुलेट करे थी। अगरि को ॿियो सेक्टर अहिड़ो आहे जेको सूबे में बि पंहिंजो टैक्स रिटर्न भरींदो हुजे, वरी टैक्स रिटर्न वफ़ाक़ में भरींदो हुजे, त मूंखे ज़रूरु प्लीज़ इहा ॻाल्हि आऊं बरबला हर जाइ ते कंदो आहियां ऐं तव्हां सां बि करियां पियो, त इहो मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। हा, हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजी जाइ ते दुरुस्त आहे जेका असांखे एक्नॉलेज करणी खपे, त शायदि असांजो पोटेंशियल वधीक आहे, पर जेके बिज़नेस ऐं इंडस्ट्री वारा माण्हू जंहिं पोटेंशियल खे चवनि था न, उहो पोटेंशियल ज़रात में न थींदा आहिनि। ॿियूं ॻाल्हियूं तव्हां छॾे ॾियो, पोएं साल में जेके क्रॉप्स बि लथा उहो विकियो घणे में, उनजी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन घणी आई, उनखे तव्हां एनालाइज़ करे ॾिसंदो। मुंहिंजे अखरनि खे छॾे ॾियो, तव्हां एनालाइज़ करे ॾिसो त तव्हांखे हिकिड़ी ओवरऑल पिक्चर एग्रीकल्चर टैक्स पोटेंशियल जी ख़बर पवंदी। असां इहो कोन पिया चऊं त को पोटेंशियल आहे, असीं चऊं पिया टैक्सेशन आहे। असां कॾहिं हुनखे डिस्करेज बि कोन कयो आहे, रादर असां सरकार सां गॾु, हुकूमत सिंध सां गॾु ऑफिशियल कमिटी में वेही टैक्सेशन लॉ जे मथां असां कमु कयो आहे। असीं चाहियूं था, असीं मुल्क जो हिसो आहियूं, हिन जा बिल्कुलु टैक्सेशन हुजणु खपे, पर हिन वक़्तु ज़रात जेका सा ओवर रेगुलेटेड आहे। वधीक जे रेगुलेशन जो का जाइ ॻोल्हींदा त बिस्मिल्लाह भले कनि, पर जेको पोइ ते वेंदड़ ही शोबो आहे अहिड़ो ई मुनाफ़े बख़्श हुजे हा। त आउं तव्हां खां सवाल थो पुछां त हिन में इन्वेस्टमेंट अचणु खपे या इन्वेस्टमेंट निकिरणु खपे? अॼु त जेको पढ़ियल लिखियल माण्हू आहे उहो ज़रात नथो करणु चाहे, या ऑफिसर थियणु थो चाहे या बिज़नेस ऐं इंडस्ट्री में वधीक शौक़ सां वञणु थो चाहे। इहे ज़मीनी हक़ाइक़ माण्हुनि खे अनफॉर्चुनेटली 100% एतिरा ख़बर कोन्हनि। सब्सिडी जी ॻाल्हि तव्हां कई, मूंखे महिरबानी करे ॿुधायो त इहे 370 अरब रुपया बजट में किथे आहिनि, तव्हांखे अंग अखर मिलंदा, ऐं महिरबानी करे मूंखे तव्हां चैनल ते खणी मूंखे ॿुधाइजो त ही तव्हांखे 370 अरब रुपया फलाणी जाइ ते तव्हांखे सब्सिडी मिली। मूं हिकिड़ी मीटिंग खे कोट कयो जंहिंमें माण्हू जेके हुया स्पीकर हुया उन्हनि खे बि ॿुधायो तव्हांखे त फलाणा स्पीकर हुया। हा, त न 370 अरब रुपया जेके तव्हां फिगर ॿुधायो पिया, का UNDP जी का अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि आई आहे त अगरि
असांखे केरु तोहमत हणी, असां ज़मींदारनि खे केरु अगरि तोहमत हणी, जागीरदार अगरि केरु चवे थो त पहिरीं नंबर ते असीं त हिन ॻाल्हि जी मज़म्मत करियूं था, पर अगरि जागीरदारी सां मतिलबु हुननि जो ज़राअत पेशा आहे त ज़राअत पेशा में अगरि उन में एतिरी सब्सिडी ॾिनी आहे त महिरबानी करे उहा असांखे ज़रूरु ॿुधाइनि त जीअं असांजी जेका इंफॉर्मेशन बि दुरुस्त थी सघे। मुंहिंजी नज़र में कंहिं क़िस्म जी का बि सब्सिडी अलावा जेको गैस सस्तो गैस जी कंपनियुनि खे ॾिनो थो वञे उहो बि ओतिरे में अवेलेबल कोन्हे। अॼु बि यूरिया 1800 जे बजाए ज़मींदार 2500 ऐं 2800 में वठे पियो, अवेलेबल कोन्हे। उन में बराबरि सब्सिडी आहे ऐं ॿिए कंहिं शइ में अगरि सब्सिडी आहे त महिरबानी करे असांखे शाह साहब, ॿुधायो। आख़िरी सवाल ज़ाहिर आहे हर साल वांगुरु बजट सां लाॻापियल सिंध आबादगार बोर्ड पंहिंजूं तजवीज़ूं ठाहियूं हूंदियूं, उहे वफ़ाक़ी हुकूमत तोड़े सूबाई हुकूमत ताईं पहुचाइण जी कोशिशि कई वई हूंदी। मीटिंग्स जो सिलसिलो बि थींदो आहे। ख़बर नाहे त हिन साल छा सूरत हाल रही, छाकाणि त पॉलिटिकल टर्माइल हो, हुकूमतूं ठहण ऐं ढहण, पर सिंध में त इस्तेकाम हो। छा तजवीज़ूं आहिनि, कहिड़ियूं तजवीज़ूं सिंध आबादगार बोर्ड पारां हिन बजट मां जे हवाले सां हुकूमत खे ॾिनियूं आहिनि, या छा उमीदूं रखियूं पियूं वञनि हुकूमतुनि मां त उहे हिन अहम शोबे जे लाइ उहे स्टेप्स खणनि त जंहिंसां बहितरी अची सघे? साईं, उमेद अलाह में आहे। असांजी जेका एक्सपेक्टेशन बहरहाल जेका हुकूमत सां आहे उहा इहा आहे त उहा अहिड़े क़िस्म जी का प्लैनिंग कंदी त जेको ज़राअत में जो बिज़नेस जेको धंधो ऐं कमकार आहे उनखे कंहिं तरीक़े सां उहो वारे में अची सघे त उहो मुल्क जे लाइ बि हिन सूबे लाइ। जनरल चोपर स्टेट पार के तव्हां बुलेट पॉइंट्स त ॾिनियूं हूंदियूं हुकूमत खे। बुलेट पॉइंट्स में साईं सभिनी खां पहिरीं ॻाल्हि असां कॉस्ट ऑफ इनपुट्स जी ऐं अवेलेबिलिटी जी ॻाल्हि कई आहे त उनखे रैशनलाइज़ कयो वञे त जीअं उनजी प्रोडक्शन ते थिए। ॿी ॻाल्हि असां जेका कई आहे, जेका असां पोएं साल बि कई हुई, त हुकूमत सिंध खे शदीद ज़रूरत आहे त जेको असांजो भाॼियुनि जो फ्रूट जो हॉर्टिकल्चर जो जेको आहे पंहिंजो शोबो उन ते तवजो ॾियनि। उन में जेका वैल्यू एडिशन जी इंडस्ट्री आहे उन में तमामु वॾे पैमाने ते इन्वेस्टमेंट कनि त जीअं उहो ॿारहाड़ीअ में एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज़ वधी सघनि ऐं मुल्क ऐं सूबे जी एक्सपोर्ट बि वधी सघे ऐं ज़राअत में अलावा इन्हनि 2-3 शयुनि जे कणिक ऐं कमंद मां निकिरी के ॿियूं वैल्यू एडिड शयुनि जी तरफ़ असांजो कारोबार वधी सघे। वॾी महिरबानी सैयद महमूद नवाज़ शाह साहब, तव्हां असांखे जॉइन कयो। सिंध आबादगार बोर्ड जा अॻवान ऐं मारूफ़ आबादगार अॻवान आहिनि, एग्रीकल्चरिस्ट आहिनि। हुननि सां गुफ़्तगू तामुदी। नाज़रीन, वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं।